नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खानपुर महर खां ख़बर ॾींदा हलूं त खानपुर महर वेझो ज़मीन ते कब्ज़े तोड़े बासरनि जी ॾाढ ख़िलाफ़ ॻोठ महमूद पीताफ़ी जे रवासिन एहतजाज मुज़ाहिरो कयो। खानपुर महर वेझो ॻोठ महमूद पीताफ़ी लॻ वाही घोटो जे रवासिन हाजी महमूद पीताफ़ी, मोहम्मद सिद्दीक़ पीताफ़ी, अब्दुल मजीद पीताफ़ी, सिकंदर पीताफ़ी, गुलज़मान पीताफ़ी ऐं ॿिनि ज़मीन ते कब्ज़े ऐं बासरनि जी ॾाढ ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे ॻोठाणनि चयो है त दे आलम खान गॾाणी में 60 एकड़ है, दे ताहिर गॾाणी में 52 एकड़ ज़मीन जेका असांजी ज़ाती खाते वारी है, पर हुन ज़मीन ते ॻोठ नज़ीर अली खान गॾाणी वासी बासर अहमद हुसैन गॾाणी कब्ज़ो करणु चाहे थो। हिन इल्ज़ाम हणंदे चयो त बासर अहमद हुसैन गॾाणी, अब्दुल्ला गॾाणी, अज़हर खान, असदुल्ला अलबेलो ऐं ॿिनि असां ख़िलाफ़ रण ॿारे ॾिनी ऐं ज़िंदगी ज़हर करे छॾी। हिन चयो त जवाबदार बासर ज़मीन ते कब्ज़ो करण लाइ असांजे हारियुनि खे हथियारनि जे ज़ोर ते धमकाए खेनि लॾाए छॾियो, जॾहिं ते असांजी ॿी आबाद थियल ज़मीन में बि बासर जवाबदार पोखाई बि नथा करणु ॾियनि। असांजी क़बूली ताहिर वाही भी मथे जाने लाइ बासर जवाबदार भञाए छॾी है, जंहिं करे असीं फसल जी पोखाई खां कासिर बणियल आहियूं। हिननि वधीक इल्ज़ाम हणंदे बासर अहमद हुसैन गॾाणी हर साल असां खां भतो घुरे थो, न ॾियण जी सूरत में असांखे मौत मार धमकियूं ॾिए थो। असांजी ज़िंदगी खे ख़तरो आहे। ॻोठाणनि IG सिंध, DIG सखर, SSP घोटकी, DC घोटकी ऐं ॿिनि वसवारनि खां मुतालबो कंदे बासरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म करे असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।